ISPR भारतीय आर्मी चीफ जे इंटरव्यू ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त भारतीय आर्मी चीफ पाकिस्तान बाबति चिड़ ॼाणींदड़ ॻाल्हि कई आहे। भारतीय आर्मी चीफ जो बयानु हक़ीक़तुनि खां मुंहुं मोड़ण ऐं हिंदुत्व जी सोच जो सबूत आहे। भारतीय आर्मी चीफ इंटरव्यू में चयो आहे त पाकिस्तान खे हाणे फ़ैसिलो करणो घुरिजे त हू जोग्राफियाई ऐं तारीख़ जो हिसो रहणु चाहे थो या न। पाकिस्तान पहिरियां ई आलमी सतह ते हिकु अहमियत जो मुल्क आहे, हिकु मञियल एटमी ताक़त, ॾखण एशिया जी जोग्राफियाई ऐं तारीख़ जो इनकार न करण जोॻो हिसो आहे। ज़िम्मेवार एटमी रियासतूं ॿियनि खे विसारणु न पर दानिशमंदी ऐं सबूत जो मुज़ाहिरो कंदियूं आहिनि। हक़ जी जंग में मिलियल इबरतनाक शिकस्त भारत अञा ताईं नाहे विसारी। पाकिस्तान ते हमले का बि कोशिश जोग्राफियाई हद ताईं महदूद न रहंदी। भारत लाइ पाकिस्तान ते अगराई जो अंजाम सियासी ऐं फ़ौजी तौर ते तसवुरु न करण जोॻो हूंदो। भारतीय क़यादत जो जारहाणो लहजो ताक़त न पर पंहिंजी नाकामी ते वाइड़ाप जी अलामत आहे। सिंध जे 9 ज़िलनि जी 13 सीटुनि ते नंढी मकानी चूंड लाइ पोलिंग अमल जारी। वोटिंग जो अमल बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। औरतुनि समेत वोटरनि जो वॾो अंग पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करण लाइ पोलिंग स्टेशन में मौजूदु। लाॻापियल चूंड तकनि में सिक्योरिटी जे इंतज़ाम इंतिहाई सख़्तु। बलूचिस्तान हुकूमत ईद उल अज़हा जे मौक़े ते लॉकडाउन में नरमी जो फ़ैसिलो। सूबाई घरूहा ते लॉकडाउन में नरमी बाबति नोटिफिकेशन जारी करे छॾियो। घरूखाते जो चवणु आहे त लॉकडाउन में नरमी 1 जून ताईं लागू हूंदी। सॼे सूबे में समूरा दुकान, कारोबारी मर्कज़, शॉपिंग मॉल ऐं मार्केट खुलियल रहंदा। ईरान हुरमुज़लंग में सामूंडी सरगर्मियुनि खे मुनज़्ज़म करण लाइ नओं मैकेनिज़म तयारु करे वरितो। जल्द पेश करण जो ऐलान। ईरानी पार्लियामेंट जे नेशनल सिक्योरिटी कमीशन जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ जो चवणु आहे त मख़सूस रस्तनि ज़रिए ट्रैफिक मैनेजमेंट जो मैकेनिज़म तयारु कयो वियो आहे। मनसूबे तहत ख़ासि ख़िदमतुनि एवज़ फ़ीस वसूल कई वेंदी। ईरान सां सहकार कंदड़ ई नए मैकेनिज़म खां फ़ाइदो हासिल करे सघंदा। उहो रस्तो हथ ठोके फ्रीडम प्रोजेक्ट ऑपरेटरनि लाइ बंदि हूंदो। ईरानी सुप्रीम लीडर जे सलाहकार मोहम्मद मुख़बर जो चवणु आहे त सेनेट काम अॾनि ख़िलाफ़ रद्दअमल में ईरान तहमुल जो मुज़ाहिरो कयो, जेको हमेशह बरक़रार न रहंदो। कुझु नार मुल्कनि पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी दाव ते लॻाए सरज़मीन ऐं वसीला ईरान ऐं फ़लस्तीन जे दुश्मन हवाले कया। जेकॾहिं हालतूं अहिड़ी तरह रहियूं त ईरान आईंदा वधीक सख़्तु रद्दअमल ॾींदो। गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नयान ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन में राब्तो। स्ट्रेटेजिक भाईवारी मज़बूत बणाइण ते ख़्यालनि जी ॾेवट। विचोब जी सूरतहाल ऐं ख़िते में सिक्योरिटी चैलेंजिस ते बि ॻाल्हियूं। इमाराती ख़बरूं एजेंसी मूजिबि रूसी सदर यूक्रेन खे दुनिया मटासटा में गॾियल अरब इमारात जी कामयाबी टाकड़ी जी कोशिशुनि खे बि साराहियो। इसराइल ग़ज़ा में दहशतगर्द कार्रवाइयूं जारी। जबालिया कैंप समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते ड्रोन हमला। यहूदी फ़ौजी हमलनि में वधीक 11 फ़लस्तीनी शहीद, 60 खां वधीक ज़ख़्मी। ॾखण लबनान में चकरनि दौरान इसराइली फ़ौज ऑफिसर मारिजी वियो। इसराइली फ़ौजी तर्जुमान जो चवणु आहे त मारिजियल ऑफिसर जी सुञाणप कैप्टन माउज़ रेकोंथी जे नाले सां थी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ठुल में पसंद जी शादी करण ते ॾोह में ॻोठ खे बाहि ॾियण वारे वाक़े जो नोटिस वरितो। पुलिस खे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई ऐं कमिश्नर लाड़कानी खे मुतासिर फ़ौरी मदद जो हुकुम। संदसि चवणु आहे त 100 घरनि खे बाहि ॾियणु गैर इंसानी अमल बर्दाश्त जोॻो न आहे। पतो लॻायो वञे त घर कंहिंजे हुकुम ते साड़िया विया। कंहिंखे बि आवाम जी जान ऐं माल सां खेॾण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ज़ुल जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। मज़हबी मामलनि वारी वज़ारत जो चवणु आहे त चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु मौसमियात खाते कराची जी ऑफिस में थींदो। सराड़ी भरिसां कॾहिं थाणे हद में मामे खे क़तलु कंदड़ जवाबदार जो गोलियूं लॻल लाश हथ इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मिस्री जमाल जो ॻोठु कुमलीमा भरिसां झंग मां गोलियूं लॻल लाश मिलियो आहे। वधीक जांच कई वियो। ऐं ॿी टेस्ट मैच में बांग्लादेश ख़िलाफ़ पाकिस्तान जी बैटिंग जारी। बांग्लादेशी सरसी ख़तमु करण लाइ 170 खां वधीक रन